हिंगोर जा ख़बर ॾींदा आहियूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग सिंध जे जनरल सेक्रेटरी ऐं MNA डॉक्टर मेहरीन भुट्टो चयो आहे त PP सिंधु दरिया मां 6 केनाल कढण जी मुखालिफ़ आहे, छो त सिंधु दरिया मथां 6 केनाल कढण सां सिंध बंजर बणिजी वेंदी। इन करे असां सभिनी खे गॾिजी सगारो आवाज़ उथारणो पवंदो, छो त हीउ असांजे जियापे जो मसइलो आहे। PP इन मंसूबे जे ख़िलाफ़ आहे। पार्टी क़यादत जो चिटो मौक़िफ़ आहे। PP सिंध में एहतजाज करे चुकी आहे। सिंध असेंबली में करारदाद पिण पास थी चुकी आहे। सिंध जा माण्हू कॾहिं बि सिंध सुकाइण वारे मंसूबे ते कंप्रोमाइज़ न कंदा। रानीपुर में अक़लियती बिरादरी जे मुस्तहक माण्हुनि में इमदादी चेक विराइण वारी तकरीब खे ख़िताब कंदे हिन चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी सभ खां वॾी सियासी ऐं जमहूरी पार्टी आहे। मुल्क जो अवाम पार्टी क़यादत ते एतमाद करे थो। तकरीब में PP अॻवान इमदाद सोलंकी, मुरीद अब्बास सोलंकी समेत ॿियनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।